शांति। हाणे असां बाबा खे यादि कंदासीं। ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे यादि करो। मन में कोई बि ॻाल्हि हुजेव बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी। ओम शांति। हाणे संकल्प करो, मां आत्मा शांत स्वरूप आहियां। मां आत्मा प्रेम स्वरूप आहियां। मां आत्मा आनंद स्वरूप आहियां। मां आत्मा सर्वशक्ति स्वरूप आहियां। अगर मूंसां कोई भूल थी वञे त मूंखे क्षमा कजो, थी वई हुजे त। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा चवनि था, मीठे मीठे ॿार ॾिसो, देवियुनि खे ॾेखारींदा आहिनि कि देवी शक्ति स्वरूप सां असुर खे मारियईं, है न। त हीअं न चईंदासीं कि देवी देवताउनि खे क्रोध आयो, न, क्रोध न कयो। जीअं सम्झो अॼु अगरि कोई असांखे उल्टो सुल्टो चए थो त असां बि उनखे ॿ टे ॿुधाए ॾियूं त हीअ क्रोध थियो। अगरि ॿार कुझु ग़लती कई ऐं असां उनखे डांटूं मारूं त इहो क्रोध थियो, है न। लेकिन हिकु थींदो आहे न कि माण्हू कोई तव्हांखे हानि पहुचाइण थो चाहे, कोई अगरि तव्हांजे मथां बुरी दृष्टि या तव्हां ते वार करणु थो चाहे त असां छा कंदासीं? चुपचाप वेही रहंदासीं? न, असांखे बि पंहिंजे बचाइण जो साधन त करिणो आहे न। कोई बुरी दृष्टि कंदो त हुनखे जोर सां त ॻाल्हाइण चइणो पवंदो न, या हुनजे मथां कुझु एक्शन त खणणो पवंदो न। उनखे क्रोध न चईंदासीं, उनखे शक्ति स्वरूप चईंदासीं, है न। जीअं सम्झो अगरि कंहिंखे कोई असांखां पैसा थो वठे, कोई कमु करे थो ॾिए, लेकिन उहो पैसा त पूरा थो वठे लेकिन कमु ठीक रीति नथो करे, त असां हुनखे चईंदासीं न, भई अगरि तव्हां पैसा वठो था त कमु त करो। इन में ईअं न कि असांजा पैसा था वञनि, इन में उनजे मथां बि भार थो पए, है न। अॼु अगरि कोई इंसान असांखां पैसा त वठे थो लेकिन कमु ठीक नथो करे, असां चऊं चलो ठीकु आहे, वीचारो केतिरो बि करे थो, लेकिन हिकु त हुनजे मथां पाप पईंदो, भई हुन कमु बि न कई ऐं पैसा बि खाई वियो। ॿियो, अगरि असांजे पैसनि सां हुन ग़लति कमु कई त उहो बि पाप पईंदो। त हिन खे गुस्सो न चईंदासीं, भई असां हुनखे चऊं भई तूं कमु बि नथो करे, पैसा बि वठे थो, हीअ त माण्हू असांखे लूटे वेंदा। त इन में अगरि असां थोरो स्ट्रिक्ट थी करे हुनखे चऊं था, सम्झायूं था, त हिनखे क्रोध न चईंदासीं, हिनखे कि हा कंट्रोल करे असां हुनखे कंट्रोल। हीअं न, भॻवानु चए थो, बाबा चवनि था क्रोध न करो त तव्हां चुपचाप वेही रहो, माण्हू तव्हांजी चीजूं खणी हली वञनि था, चुपचाप वेही रहो। न, उनखे शक्ति स्वरूप चइबो। जीअं देवियुनि आसुरी स्वभाव संस्कार खे शक्ति स्वरूप ॾेखारी न, है न। आसुरी स्वभाव संस्कार मतिलबु रोइण, रुसण, चिल्लाइण, कूड़ ॻाल्हाइण, चोरी करणु, हेॾा वॾा जी ॻाल्हियूं। सम्झो अगरि कंहिंजो ॿारु कूड़ थो ॻाल्हाए त असां सोचूं भई भॻवानु त मना कंदो आहे, क्रोध न कर, भले कूड़ ॻाल्हाए, असां हुनखे प्यार सां सम्झायूं था, क्रोध न कर, न कर, न कर, ऐं उहो मञे ई नथो। असां भॻवान खे चऊं था, इहो मञे ई नथो, क्रोध कूड़ थो ॻाल्हाए, तव्हां ॼाणो तव्हांजो कमु, है न। हा, असांखे भॻवान खे ॿुधाइणो आहे कि बाबा तव्हांजो इहो ॿारु कूड़ थो ॻाल्हाए। हुनजी बि कई युक्तियूं हूंदियूं आहिनि। हिकु आहे कि माण्हू कूड़ ॻाल्हाए ऐं माण्हुनि खे झटि क्रोध अची वञे, हुनखे झटि मारे,
की तूं कूड़ ॻाल्हाई। क्रोध जा इहे ई कारण हूंदा आहिनि। हिकु त कोई कूड़ ॻाल्हाए, ॿियो असांजी ग्लानी करे, है न। त कोई कूड़ ॻाल्हाए थो त असां हुनखे मारूं, डांटूं, असां सम्झी वञूं की हा भई हिन में कूड़ ॻाल्हाइण जो संस्कार आहे। त असां ॿिए दफ़ा हुनखे ईअं पुछूं भई हुन कमु कयो अथई, असां चऊं भई तूं कल्ह ईअं कयो ई छा? तूं चए न मां त न कयो, लेकिन असांखे त पतो आहे कयो अथई, असांखे पतो आहे कूड़ थो ॻाल्हाए। त असांखे हुनखे एॾी युक्ति सां पकड़णो आहे, एॾी युक्ति सां सम्झाइणो आहे, अच्छा तूं न कयो ई, अलाए हीअं त थियल हुयो, त उहो अलर्ट थी वेंदो की भई हिननि खे पतो लॻी वियो की मां इहे खाधो हुयो, हुन समय त कूड़ ॻाल्हाई, है न। त असां हुनखे प्यार सां सम्झायूं भई चल तूं खाधो ई थी, कयो ई थी, त कोई ॻाल्हि कोन्हे, भई हिन सां न हीअं थींदो आहे, त अॻियां खां न खाइजांइ, न कजांइ, है न। असां हुनखे ईअं सम्झायूं, उहो न मञे। कल्ह जो कूड़ ॻाल्हाए तव्हांजी चीजियूं या कंहिंजी बि चीजियूं घर मां खणी करे ईअं करे, त पोइ असां छा करूं? पोइ त शक्ति रूप ॾेखारिणो पवंदो न, भई तूं रोज़ कूड़ थो ॻाल्हाए, इहे चीजियूं छो थो खणी वञे, है न। उनखे क्रोध न चईंदासीं। क्रोध मतिलबु कि असांखे दुख पहुचियो, असांजो अहंकार ते ठेस पहुचियो। जे कंहिंसां असां कूड़ ॻाल्हायूं, असां सम्झो अच्छा मूंसां तो कूड़ ॻाल्हाए, त हिन में अहंकार बि अची वियो, ख़ुदि खे असां वॾो बि सिधायो, है न। त उनखे क्रोध चइबो। त शक्ति स्वरूप त ॾेखारणो ई आहे, है न। अॼु ॿार अगरि ग़लति कमु कंदो रहंदो, असां हुनखे सम्झाईंदासीं, कंदासीं, पोइ चईंदासीं चल ठीकु आहे, तूं अॼु हाणे खां अगरि तूं कयो थी, छो कि अॼुकल्ह जी जनरेशन खे न असां ॾाढी युक्ति सां सम्झाइणो आहे। छो कि अगरि असां चऊं न अगरि तूं ईअं कई त असां ईअं, त उहो चवंदो हा भले न करो। त उन्हनि खे ॾाढो युक्ति सां असांखे ईअं पकड़णो आहे, उनखे सुधारण जो। असां में शक्ति न आहे, असांखे परमात्मा खे यादि करे ई उनखे कंट्रोल करिणो आहे। ऐं अंदरि भावना हुजणी खपे। जीअं सम्झो क्रोधी मनुष्य खे न अंदरि भावना हूंदी आहे अहंकार जी, कि मूंसां कूड़ थो ॻाल्हाए, मां एॾो वॾो, मूंखे ईअं थो चए, मुंहिंजी ग्लानी थो करे। त क्रोधी मनुष्य में अंदरि अहंकार हूंदो आहे, मांपन हूंदो आहे कि मूंखे हिन एॾी ग्लानी कई, मुंहिंजी। ऐं जेको शक्ति स्वरूप ॾेखारींदो न, उनजे अंदरि रहम भाव हूंदो। जेको शक्ति स्वरूप ॾेखारींदो न भई हीअ मुंहिंजी ग्लानी, इहे सम्झो ग्लानी थो करे तव्हां कंहिंजी बि, है न। त जंहिंमें जेकी शक्ति स्वरूप हूंदी न, उहो सोचदी हिन में ग्लानी करण जो संस्कार आहे, त उहो हुनजे मथां रहम कंदी कि उहो ग्लानी न करे, उहो हुन ग्लानी करण वारे संस्कार सां मुक्त थी वञे, है न। त बाबा चवनि था कि ॾिसो रहम भाव ऐं शक्ति, अंदरि रहम बि हुजे कि ग्लानी न करे, न त हिनखे उहो थींदो। त असां हुनखे चऊं भई जेको ग्लानी थो करे, क्रोधी मनुष्य त चईंदो हिनखे शर्म कोन अथसि, हीअं थो ॻाल्हाए, हीअं थो करे। ऐं जेको शक्ति स्वरूप हूंदो आहे न, उहो चईंदो ॾिस हीअं न कबो आहे न, ॾिस तूं हीअं वॾे खे हीअं थोरी चइबो आहे, हीअं थोरी ॻाल्हाइबो आहे, ॾिस तूं अॼु असां सां थो ॻाल्हाए, कल्ह ॿिए सां ॻाल्हाईंदे, है न। त इहे असां हुन ते रहम कयो। ऐं ज़्यादा अगरि थोरी सी आवाज़ सां ॻाल्हायो, ॾिस तूं हाणे ईअं कयो थी न, हाणे अगरि अहिड़ा अपशब्द कंहिंखे बि चया थी न, पोइ ॾिस ठीकु न, हीअं ठीकु न थींदो, मतिलबु मारणो न आहे असांखे। हीअं ॾेखारियो न देवियूं न हुननि खे मारे, असांखे हिते हथु न हलाइणो आहे, असांखे आत्मिक शक्ति सां हुनजे हुन संस्कार खे ख़तमु करिणो आहे, है न। त बाबा अॼु असांखे चवनि था कि हीअं न कि असां सोचूं कि भॻवानु चए थो क्रोध न करो, असां चुपचाप ई वेही रहूं। जिते असांजी ड्यूटी आहे, जिते असांजो फ़र्ज़ु सम्झो था, जिते भई साम्हूं वारो नथो करे सघे, है न। हिकु थींदो आहे कि माण्हू चईंदा आहिनि तव्हांजो छा मतिलबु, हिकु साम्हूं वारो नथो करे सघे, उहो चए थो कि हा भई तव्हां थोरी मदद, त हुन में असांखे
मदद करण में कोई हर्जो न आहे, लेकिन अंदरि भावना सुठी हुजणी खपे, है न। भावना में अहंकारपन मापन न हुजणो खपे, इंसल्ट न फील थिए असांखे। ये असांखे सदा ई ध्यानु रखिणो आहे त देवियुनि जीअं अस्त्र शस्त्रनि सां असुरनि खे मारे, मतिलबु ज्ञान ऐं परमात्मा जी शक्ति सां, परमात्मा ज्ञान ऐं परमात्मा शक्ति सां असांखे आसुरी स्वभाव संस्कार खे ख़तमु करिणो आहे, है न। कोई ज़िद्दी इंसान हूंदो आहे त माण्हू छा सोचंदा आहिनि कि अॼु मां हिन जी ज़िद ख़तमु कंदुमि। कीअं? डांटे मारे, अपशब्द चई, इंसल्ट करे। लेकिन असांखे कीअं हुन जी ज़िद ख़तमु करणी आहे? परमात्मा ज्ञान सां, कि भगवान जो ज्ञान असांखे छा सेखारींदो आहे। अगरि कोई ज़िद्दी मनुष्य आहे जो हर ॻाल्हि में चईंदो आहे मूंखे इहो करिणो आहे, इहो करिणो आहे, इहो हाणे ई करिणो आहे, त असांखे हुनखे हुन रीति हैंडल करिणो आहे ताकी हुन जी ज़िद बि ख़तमु थी वञे, हुनखे असां डांटूं मारूं बि न, ऐं उहा सुठो बि थी वञे न। हिनखे चइबो आहे, तरीक़ा ॾाढा आहिनि। ॾिसो, अगरि कोई ज़्यादा ई ज़िद कंदो आहे, चए मूंखे हाणे जो चीज़ खपे उहा हाणे ई खपे, त हुनखे चओ ॾिस तूं चई हाणे ई खपे, हाणे ई गाॾी कढूं, वञूं, पैसा कढूं, वठी अचूं, है न। कोई समझदार व्यक्ति हुजे कि न न न हीअं न, मूंखे त हाणे उही त हेॾी ऑनलाइन ई करे छॾो, त चईंदासीं न भई हाणे अगरि ऑनलाइन कंदासीं वरी चीज़ ख़राबु अचे, वरी ईअं थींदो। चल तूं एतिरो कर त असां तोखे एतिरो करे ॾींदासीं, है न। चल ॾिस, तोखे अगरि वीचार अचे थो, कई बार माण्हू छा कंदा आहिनि कि सोचंदा आहिनि जो मन में वीचार अचे थो उहो सही आहे, है न। अगरि उन्हनि खे कई माण्हू चईंदा आहिनि अलाए छो मूंखे वीचार अचे थो, ईअं न करो, है न। बराबरि वीचार त ईंदा, जेसि ताईं असां हिन सृष्टि ते असां वटि शरीर आहे तेसि ताईं वीचार, मन जो कमु ई आहे वीचार करणु, त हुनखे वीचार त ईंदा ई सही, लेकिन असांखे हुन वीचारनि खे चेक करे परिवर्तन करिणो आहे, न। त इहे असांखे ख़ुदि बि सिखणो आहे ऐं पंहिंजे ॿारनि खे बि सेखारिणो आहे कि असांखे उहो वीचार खे चेक करे परिवर्तन करिणो आहे। भई असांखे वीचार अचे थो त इहे ठीकु आहे या न आहे। अगरि असां इहे वीचार जे अनुसार हलंदासीं त असांखे इहे नुक़सान, त उन्हनि खे सेखारियो, है न। अगरि ॿारु चए थो मूंखे हाणे आइसक्रीम खाइणी आहे, कोई ॿार ज़िद कंदो आहे, त असां चऊं ॾिस हाणे ठंडी आहे, हाणे आइसक्रीम अगरि असां खाईंदासीं पोइ ईअं थी वेंदो, ईअं थी वेंदो। ऐं ॾिसो गर्मी में त फ्रेश आइसक्रीम ठहींदी आहे, थोरो समय ॾियणो पवंदो आहे न। लेकिन सम्झो बीच सड़क ते अगरि ॿारु कोई ज़िद थो करे मूंखे त इहे खपे, ऐं तव्हांखे आहे कि भई हुन समय टाइम न आहे या कोई बि प्रॉब्लम आहे, ॿारु ॿुधे ई नथो, त हुन समय असांखे छा करिणो आहे? मारणो न आहे, न। हुन समय मारणो न आहे। हुन समय अगरि असां हुनखे सम्झाए सघूं था उहो ठीकु आहे, नथो सम्झे वेठो आहे, वेही रहियो आहे, सम्झो ट्रेन जो समय थी वियो उहो वेही रहियो, त ज़्यादा से ज़्यादा हुनखे गोदी में खणी करे विझोसि भई, है न। लेकिन मुख सां अपशब्द न चइणा आहिनि, मारणो न आहे, परेशान न थियणो। हुन समय सम्झणो आहे भई हिन जे अंदरि इहे ज़िद जो संस्कार थोरो ज़्यादा परसेंटेज में थी वियो है न। ये ज़िद जो संस्कार थोरो ज़्यादा परसेंटेज में थी वियो आहे, त अगरि मां बि पंहिंजे क्रोध में अची करे मां बि क्रोध जो अस्त्र शस्त्र ऐं बुरे शब्दनि जो अस्त्र शस्त्र, है न। देवियुनि जे हथ में जेका अस्त्र शस्त्र आहिनि न उहो ज्ञान जा अस्त्र शस्त्र आहिनि, मतिलबु उहो सम्झ सां परमात्मा जी शक्ति सां चेंज कंदी आहे। ऐं कलयुगी मनुष्य आसुरी स्वभाव संस्कार के ज़िद खे कीअं ख़तमु कंदा? अगरि बीच सड़क में कोई ॿारु ज़िद करे त हुनजो पीउ हुनजी माउ हुनखे डांटे मारे, है न, घसीटे करे हीअं वठी ईंदी, है न। त इहा आसुरी, इहा रावण जी मत आहे, है न। रावण असांखे इहे सेखारींदो आहे, लेकिन परमात्मा राम छा सेखारींदो आहे कि अगरि ॿारु ज़िद थो करे बीच सड़क ते, त
हिकु त आहे अगरि तव्हां वटि समय आहे तव्हां बि उते ई साइड में जिते ज़िद थो करे उते ई बीह रहो है न, उते ई बीह रहो, चल ठीकु आहे, थोरो सो माइंड चेंज थींदो अगरि तव्हां वटि टाइम आहे त। भले माण्हू ॾिसनि वेही, माण्हू इहे बि त ॾिसनि था हू ॿारु ज़िद थो करे, है न, कोई ॻाल्हि कोन्हे, साइड में जिते कोई जॻह मिले उते वञी वेही रहो, हुनखे बि चओ हा भई अचु तूं छा थो चए शांती सां पहिरियों ॿुधाए, है न। उहो ज़िद करे इहे खपे, तव्हां बि पंहिंजो उनखे असांखे तेज़ न करिणो आहे, असां बि पंहिंजी सोच ऐं पंहिंजे बोल खे तेज़, हू चए मूंखे इहे खपे, तव्हां शांती में बीह रहो, अच्छा तोखे इहे खपे, कहिड़ो कलर खपे, पोइ हिन सां छा कने, हीअं कने, पोइ चओ भई ॾिस मूं वटि एतिरा ई पैसा आहिनि, उहो ॾिस एतिरो चए थो, पाण पैसा खणी था अचूं करूं था, है न, थी सघंदो आहे ईअं न, ॾिसो कंहिंमें हूंदो आहे, है न, कोई चईंदो आहे न मूंखे हिननि सां न वञिणो आहे, हिन सां वञिणो आहे, हिन भाउ सां वञिणो आहे, हुन भाउ सां भले उहो ज़िद बि कंदो त बि भाउ मारंदो डांटंदो न, है न, कीअं बि करे हुनखे पटाए करे हली वेंदो, छो जे अगरि असां सोचंदा आहियूं न मां क्रोध करे या डांटे मारे करे हुनखे सम्झायां त असां पंहिंजी सॼी शक्ति हुन क्रोध में ऐं अपशब्द में यूज़ करे ख़तमु करे छॾींदा आहियूं। ऐं हिकु भाउ आहे कि उहो ज़िद थो करे ऐं उहो पंहिंजी सम्झ पंहिंजी आत्मिक शक्ति खे थोरो तरीक़े सां यूज़ करे थो ताकी उहो क्रोध बि न करे, अपशब्द बि न करे ऐं उहो हाल फ़िलहाल त हुतां हले न। त हिन करे जीवन में हर ॻाल्हि में ॾाढी सारी माण्हुनि खे परेशानी ईंदी आहे जीवन में, है न, ऐं धीरे धीरे जीअं ॿार वॾा थींदा आहिनि त उन्हनि में नया छो जी संग जो प्रभाव हूंदो आहे न, ॾिसो तव्हांजे घर में ॿारु वेठो आहे त तेसि ताईं उहो सुठो आहे, लेकिन ॿाहिरि वेंदो, ॿाहिरि हुनखे घणा दोस्त यार मिलंदा, है न, ॿाहिरि वेंदो, ॿाहिरि तव्हां माउ पीउ चाहींदो आहे, संबंधी चाहींदा आहिनि असांजा ॿार ॿाहिरि बि वञनि, घुमनि बि, दुनिया बि ॾिसनि त दुनिया में सुठी ॻाल्हियूं बि आहिनि त बुरी ॻाल्हियूं बि आहिनि। हाणे तव्हां चेक करो कि तव्हां पंहिंजे ॿार खे ॿाहिरि मोकिलियो, है न, तव्हांजो ॿारु ॿाहिरां खां सुठी चीज़ सिखी थो अचे कि ख़राबु चीज़ सिखी थो अचे, इन सां तव्हां पंहिंजे ॿार जी बुद्धि खे चेक करे सघंदा आहियो, है न, सिर्फ़ु ॿार ई न, अॼु नुंहरनि खे या वॾनि खे कंहिंखे बि आहे, हर इंसान जी बुद्धि खे असां ईअं चेक करे सघंदा आहियूं। कोई हाणे सत्संग कीर्तन ते वेंदो, है न, 95% माण्हू जो कीर्तन ते या जाते बि सत्संगनि में वेंदा आहिनि न, उहो जॾहिं वापसि घरु ईंदा आहिनि न, हुन खां कोई पुछे छा ॿुधी आयो, अॼु तव्हांखे छा कथा ॿुधाई, छा ॿुधी आयो, छा कीर्तन में ॿुधी आयो, सुखमनी में छा थियो, है न, हिकु लाइन जो अर्थ कोई ॿुधाए सघंदो आहे? तव्हां ख़ुदि खे ई चेक कजो। मां जॾहिं बि टिकाणे मंदिर सत्संग कीर्तन या भागवतनि में जाते बि वेंदी आहियां, हुतां खां मां वापसि ईंदी आहियां त मां छा सिखी ईंदी आहियां, छा ॾिसी ईंदी आहियां, है न, ख़ुदि खे ई ॿुधायो, पंहिंजे ॿारनि खे ॿुधायो, पोइ तव्हांखे पतो लॻंदो कि मां त हुते माण्हू ई ॾिसी आयमि, मां त हुते बसि लंगर ई खाइण वई हुयमि, प्रसाद ई खाइण वई हुयमि, मां त हुते इहे ई ॾिसां पई इहो भाई साहिबु कीअं थो ॻाल्हाए, कीअं थो चए, अर्थ त कुझु सम्झ में आयो न। ईअं ई हर हिक सां ईअं ई आहे, है न, हुते वञी करे माण्हू जी बुद्धि छा थी कैच करे, सुठी ॻाल्हियूं खणी आया हो या ख़राबु ॻाल्हियूं खणी आया, अगरि ख़राबु ॻाल्हियूं खणी आया हो कि उहो हीअं पई करे, अहिड़ा कपिड़ा पाए, ईअं थोरी कबो आहे, विच में एॾो ईअं थोरी कबो आहे, ॻाल्हाइबो थोरी आहे, त मतिलबु असांजी बुद्धि में छा आहे, असांजी बुद्धि कचिरो खणण वारी डस्टबिन, है न, ॿुधण में ख़राबु लॻंदो आहे लेकिन सच्चाई त सच्चाई आहे, है न। अॼु कोई बि तव्हांजो ॿार बि वञे थो ॿाहिरि दोस्त यारनि सां वेंदो, उहो घरु ईंदो, तव्हां धीरे धीरे हुन में ॾिसो कि हुनजी हरकतियूं आदतुनि में कुझु सुधार आहे या उल्टा संस्कार आदतियूं थो सिखे। 95% माण्हुनि जी बुद्धि ख़राबु छो आहे?
छो जो बुद्धि खे स्वच्छ भॻवानु ई करे सघंदो आहे। ऐं जेसि ताईं असां भॻवान खे यादि न कंदासीं त असांजी बुद्धि डस्टबिन थी करे बसि कचिरो ई कचिरो खणी ईंदी आहे ॿाहिरां खां, है न। अॼु सीरियल बि ॾिसो, मूवी बि ॾिसो, कोई माण्हू हुन ई मूवी मां सुठी चीज़ सिखी ईंदो, कोई माण्हू हुन ई मूवी मां ख़राबु चीज़ सिखी ईंदो। त हुननि जी बुद्धि डस्टबिन आहे जेकी माण्हू ख़राबु ॻाल्हि सिखी थो अचे, ऐं जंहिंजी जेका सुठी ॻाल्हियूं सिखी थो अचे हुनजी बुद्धि सोने जे बर्तन जी आहे मतिलबु सुठी बुद्धि आहे। ऐं असांजी बुद्धि शुद्ध कॾहिं थींदी आहे, असांजी बुद्धि स्वच्छ कॾहिं थींदी आहे, जॾहिं असां परमात्मा खे यादि कंदा आहियूं। छो जो बुद्धिवाननि जी बुद्धिवान भॻवान ई आहे, हा। त हीअं तव्हां ख़ुदि खे बि चेक करे सघंदा आहियो। भई रोज़ु माण्हू कीर्तन सत्संग आदि ॿुधे थो, अमृत वेला करे थो, सुबुह जो टिकाणे सभु वञनि था माण्हू। अचण खां पोइ पंहिंजे पाण खां पुछिजो, चेक कजो, मां अॼु छा नई ॻाल्हि ॿुधी आयमि, है न। अगरि तव्हांखे यादि अचे थो हा मां छा ॿुधी आयमि, छा सिखी आयमि, त मतिलबु कि तव्हांजो मनु भॻवान सां लॻियो हुयो, तव्हांजी बुद्धि में उहा ॻाल्हि आई, न त कोई फ़ाइदो न आहे। सिर्फ़ु असां करूं था, हा भई थोरी बहुत प्राप्ति थींदी आहे, लेकिन बुद्धि स्वच्छ नथी थिए न। जेसि ताईं बुद्धि स्वच्छ न थींदी त वापसि खां दुनियादारी में, घर गृहस्थी में ईंदासीं त उहो ई तेरी मेरी में फसी वेंदासीं। ऐं बुद्धि में जॾहिं इहा ॻाल्हि सम्झ में अची वई कि सभु कुझु तुंहिंजो आहे, है न। असां सिर्फ़ु हिते पार्ट था वॼायूं। त सोचियो अगरि माण्हू, ॾिसो अगरि कोई माण्हू शादी पार्टी में वञे, है न, शादी पार्टी में सिर्फ़ु इंसान उहो शादी पार्टी वारो माण्हू चए, जेका बि फंक्शन ऑर्गेनाइज़ कराईंदा आहिनि, चईंदासीं सभु कुझु तव्हांखे ॾींदासीं, कपिड़ा बि तव्हांखे ॾींदासीं, सिर्फ़ु तव्हां अचो 3 ॾींहंनि जे लाइ, है न। सभु कुझु तव्हांजे अचण वञण जी टिकट हुते, छो जी अॼुकल्ह सभिनि जा कपिड़ा ड्रेस कोड हूंदी आहे, चलो सभु तव्हांखे कपिड़ा आदि सभु खाइण पीअण सभु मिली वेंदो, है न। पोइ छा कंदव, बसि वञी करे सोचो न असां हेॾा ॾींहं वेंदासीं, 2-3 ॾींहं पोइ वापसि अची वेंदासीं। हुतां अगरि तव्हांखे कुझु गिफ्ट ॾिनई त ठीकु आहे, न त हली ईंदव वापसि। ईअं थोरी कंदव कि इहे मुंहिंजो आहे, इहे मुंहिंजा कपिड़ा आहिनि, न। उहो ई असां मथां खां हेठि आया आहियूं, असां आत्मायूं मथां खां हेठि आया आहियूं। भॻवान चई था हेठि वञो, तव्हांखे शरीर मिलंदो, हिकु शरीर पुराणो थी वियो, ॿियो मिलंदो, चीजियूं मिलंदियूं, खाइण पीअण लाइ मिलंदियूं, पैसा मिलंदा, सभु कुझु मिलंदा, है न। त असां मथां खां हेठि आयासीं, असांखे शरीर बि मिलियो, असांखे घर संपत्ति सभु कुझु मिलिया। हाणे भॻवानु चईंदो कि बसि हाणे छॾो, हलो मथे वापसि, त हली थो सघे माण्हू, न। हाणे हाणे भॻवानु सभिनि खे चए त चईंदा आहिनि न, असां ख़ाली हथ आयासीं, ख़ाली हथ वेंदासीं। ख़ाली हथ मतिलबु कि असां आत्मायूं मथां खां बिन अशरीरी आयासीं, सिर्फ़ु हिकु मथां खां हिकु आत्मा जो सितारे मिसल आहे न। इहे जेका आसमान में सितारा आहिनि न, इहे न आहिनि, इन खां मथे असां रहंदा हुआसीं। हुतां खां असां सिर्फ़ु हिकु सितारो असांजो हेठि लथो, असां सितारे खे शरीर बि मिलियो, त शरीर सां गॾु शरीर खे खाराइण पीआरण लाइ, शरीर जे लाइ कपिड़ा लटा घर आदि सभु मिलियो। हा भई तव्हां चईंदव कंहिंखे ज़्यादा कंहिंखे कमु छो, भई उहो त ॾिसो जॾहिं असांजे कर्मनि अनुसार, जॾहिं असां मथां खां हेठि आयासीं न, तॾहिं असां वटि सभिनि वटि सुठो हुयो, है न, सभिनि वटि सुठो हुयो। पर धीरे धीरे ॾिसो असां वटि अगरि हाणे न आहे, लेकिन ॿियनि वटि आहे, मतिलबु असां उहो यूज़ करे आया आहियूं, है न। त ऐं हुन खां पोइ असां कर्मनि अनुसार पाण वटि जो बि मिलंदो आहे, थींदो आहे, कंदो आहे। लेकिन भॻवानु असांखे चईंदा आहिनि कि हाणे हिन सृष्टि खे परिवर्तन थियणो आहे, त हाणे एतिरी सम्झ त ॾिए थो न भॻवानु कि चलो तव्हां हिन सृष्टि ते खेल खेॾियो कयो। हीअं न सोचो जेका माण्हू हाणे करोड़पति आहिनि या एॾा वॾा आहिनि त तव्हां कॾहिं जीवन में ॾिठो ई न आहे, तव्हां पंहिंजे पहिरें जीवन में ॾिसी आया आहियो,
है न, जीअं चईंदा आहिनि न भई हाणे तूं त घुमे, हाणे नंढनि भाउ भेणनि केॾे उहो यूज़ कंदा, उहो सुख वठनि हिन चीज़ जो। उहो ई आहे, छो जो असां सत्य खां आया आहियूं त असां सभु कुझु ॾिठो आहे, असां सभु कुझु अनुभव कयो आहे। हाणे जीअं त उहो ॿियनि खे मिलियो, भई ॿिया बि त यूज़ करनि न, है न। भॻवान जा त सभी ॿार आहिनि। त बाबा चवनि था जीअं तव्हांखे कोई 3 ॾींहं फंक्शन ते सॾु कराए सभु कुझु चीजूं ॾे, वरी वापसि वठी करे तव्हां वापसि हली अचो बसि इंजॉय करे, ईअं ई आहे। असां मथां खां हेठि आया आहियूं हिते खेल खेॾणु, हाणे खेल खेॾी इंजॉय करे हाणे वापसि मथे हलणो आहे। पोइ वापसि हिन सृष्टि जी साफ़ सफ़ाई थींदी त वापसि हेठि अची वेंदासीं। इहे खेल 5000 साल जो हलंदो ई रहंदो आहे, हिन में कोई नई ॻाल्हि न आहे न। त असांखे सदा यादि रखिणो खपे कि भई ऐं ॾिसो बि था, अॼु ॿारु जनमे थो, कुझु खणी अचे थो, हुनखे उहा आत्मा ईंदी गर्भ में, हुनजी माउ पीउ हुनखे उहो शरीर ॾिनो अथई, पोइ जॾहिं गर्भ खां ॿाहिरि निकिरंदी त हुनजे लाइ कपिड़ा लटा, धन संपत्ति, घर आदि सभु माउ पीउ ॾींदा। पोइ हुन जेतिरो बि कमाई, वॾो थियो, कमाई न कमाई, मिलियुसि न मिलियुसि, सभु कुझु छॾे हली वेंदी वापसि उहा आत्मा। कुझु खणी वेंदी आहे? कुझु बि न खणी वेंदी आहे। छा खणी वेंदी? भई हुनखे उहो शरीर जो मिलियो माउ पीउ द्वारा, जो बि चीजियूं मिलियूं, उन शरीर सां, हुन चीजनि सां हुन ख़ुदि सुख केतिरो अथई, ॿियनि खे सुख केतिरो ॾिनई, केतिरो ॿियनि जो भलो कयईं, उहो पुण्य जो खातो आत्मा खणी वेंदी आहे, ॿियो कुझु बि न खणी वेंदी आहे, है न। त सिर्फ़ु इहे न सोचो असां ॿारे ते वियासीं, अॼु हुनजो सर आहे, अॼु हुनजी पकड़ियूं आहिनि, अॼु हुनजो ॿारो आहे, लेकिन इहे सिखी थो न भई कंहिंजे सर ते तव्हां वञो था, तव्हांखे ॾिसो त साम्हूं हुनजी डेड बॉडी आहे, हुते बसि 2-3 आंसू बहाए अचो, रोई अचो, इन सां छा थींदो? हा वीचारी ॾाढी सुठी हुई, वीचारो ॾाढो सुठी हो, हली वियो, इहे सिखो न। ॾिसो जो मां असां करूं था, जे मां जे लाइ, मुंहिंजे जे लाइ असां हिक ॿिए सां लड़ी झगड़ी करे वेठा आहियूं, ख़ुदि बि सुख नथा वठनि, ॿियनि खे बि नथा वठनि ॾियनि, है न। उहो इंसान, उहा आत्मा कुझु बि नथी खणी वञे, हुन डेड बॉडी जे साम्हूं वेही करे रो नहीं, दुख न थियो, हुनखे ॾिसी करे सम्झो भई हीअ ॾिस हिन जी आत्मा निकिरी वई, कुझु बि खणी वई, त भई मां जेको मुंहिंजो करे मोह में फसी आहियां, है न। त इहे सिखो कि मोह निकिरे असांजो, कुझु बि न खणी वेंदी। अॼु जवान हाणे शादी कयल वारा माण्हू बि शरीर छॾे था छॾनि, कुझु बि न, बसि हुन जेतिरा सुठा कर्म कयईं, जो पुण्य जो खातो, जो ॿियनि जी दुआयूं वरितई, है न। त माण्हू अॼुकल्ह किटी पार्टी ते था वञनि, चवनि था असां किटी पार्टी ते था वञूं, हुते छा कंदा? साहेड़ियुनि सां मिलंदा, खाईंदा पींदा। पहिरियों घर में किटी पार्टी थींदी हुई न, सभु पंहिंजे संबंधियुनि सां गॾु वेहींदा हुया, खाईंदा हुया न। पहिरियों पंहिंजे संबंधियुनि सां माण्हू किटी पार्टी कंदो आहे, जीअं नयो शब्द निकितो आहे, किटी पार्टी ते था वञूं, पोइ हुते ॿिया माण्हू मिलंदा। ऐं घर में एॾा माण्हू आहिनि, राति जो बि टाइम न आहे माण्हुनि खे, राति जो बि सभु पंहिंजे मोबाइल टीवी में, अरे राति जो वेही किटी पार्टी करो न पंहिंजे फैमिली मेंबर्स सां, है न। त ॾिसो माण्हुनि जी मेंटेलिटी चेंज, हिन सां छा थींदो आहे कि असां कंहिंजी दुआयूं त वठूं नथा, ऐं शरीर छॾण खां पोइ त केरु ईंदो? तव्हांजा संबंधी ईंदा। हुन समय किटी पार्टी वारियूं साहेड़ियूं थोरी ईंदियूं, उहे बि ईंदियूं भई वेही करे हली वेंदियूं न। तव्हांजी डेड बॉडी खे त उहे ई खणी वेंदा तव्हांजा संबंधी, जंहिंसां तव्हां मुंहुं मोड़े वेठा आहियो, 12 ॾींहं त उहे ई तव्हांजे घर रहंदा, पकड़ियूं ॿार त उहे ई कंदा, सर त उहे ई कंदा। त सिर्फ़ु इहे दिखावो न करो भई हा ठीकु आहे, पगड़ियुनि ते एॾा माण्हू आया, ईअं हूअं, लेकिन छा सिखो छा था? भई माण्हू शरीर छॾे हली थो वञे त मां कुझु खणी थो वञे, है न। त उहे संबंधी ईंदा तव्हांजे कमु, कोई किटी पार्टी वारी थोरी तव्हांजी डेड बॉडी खे खणी करे जलाइण वेंदा। त
त इहे असांखे सिर्फ़ु दुनिया में दिखावे ते न वञो, सिर्फ़ु रीति रस्म करिणो आहे, लेकिन उनखे यथार्थ अर्थ सम्झी करे कंदा त तव्हांजो बि भलो अथव, ॿियनि जो बि भलो। अच्छा, मीठे मीठे सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप की जी असां सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे पंहिंजी पोजीशन जी स्मृति द्वारा माया ते विजय प्राप्त करण वारा निरंतर परमात्मा की यादि करण वारा ठहो। सदा यादि रखो, जीअं सभु म्यूट बटन दबाए छॾियो, जीअं सभिनि खे यादि रहंदो आहे न कि भई मां आहियां, पीउ आहियां, डॉक्टर आहियां, इंजीनियर आहियां, टीचर आहियां। ईअं बाबा असांखे चवनि था सदा यादि रखो कि मां मास्टर सर्वशक्तिवान आहियां। मां केरु आहियां? मास्टर सर्वशक्तिवान आहियां। जॾहिं असां इहे यादि रखंदासीं न मां मास्टर सर्वशक्तिवान आहियां, त असां कहिड़ी बि परिस्थिति खे सहज पार करे छॾींदासीं। मां मास्टर सर्वशक्तिवान आत्मा, मां आत्मा मास्टर सर्वशक्तिवान आहियां, त आत्मा जो पीउ परमात्मा बि यादि अची वेंदो। ऐं सिर्फ़ु इहे सोचण सां ई असां में शक्ति ईंदी आहे, जंहिंसां असां जीवन में हर परिस्थिति खे पार करे छॾींदा आहियूं। अहिड़ो कोई मंत्र न आहे, अहिड़ो कोई जाप न आहे, अहिड़ो कोई व्रत जप न आहे जंहिंखे करण सां तव्हांजे जीवन में विघ्न न अचनि। विघ्न त ईंदा, परेशानियूं त ईंदियूं, छोजी असां ई पाप कर्म करे आया आहियूं, हुनजी भुगतान त असांखे भुगतणो आहे। लेकिन भॻवानु असांखे चईंदा आहिनि कि ईअं सोचो कि मां मास्टर सर्वशक्तिवान आहियां, मां विघ्ननि खे विनाश करण वारी आत्मा आहियां, मां विजयी आत्मा आहियां, त असां हर परिस्थिति खे पार करे छॾींदासीं। स्लोगन आहे आत्मा रूपी पुरुष खे श्रेष्ठ ठाहिण वारा सच्चा पुरुषार्थी रहो। असांजी आत्मा में मन बुद्धि संस्कार आहे। आत्मा श्रेष्ठ कीअं ठहींदी? आत्मा ई सोचदी आहे, आत्मा ई शरीर सां कमु कराईंदी आहे, आत्मा ई निर्णय कराईंदी आहे बुद्धि द्वारा। त जॾहिं असांजी सोच, असांजी निर्णय शक्ति, असांजे कर्म संस्कार सुठा थी वेंदा, तॾहिं असां आत्मायूं श्रेष्ठ थींदासीं। त पुरुषार्थी मतिलबु मां आत्मा पुरुष हिन शरीर रूपी रथ जी मालिक आहियां। जीअं ड्राइवर ऐं गाॾी हूंदा न, ईअं मां आत्मा ड्राइवर आहियां ऐं हीअ मुंहिंजी गाॾी आहे। त असांखे परमात्मा खे यादि करे हिन शरीर रूपी गाॾी खे हलाइणो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।